सतनाम सत श्री अकाल। इको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर काल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच युगाद सच है भी सच नानक होसी। सतनाम सत श्री अकाल। प्रभु जी याद जी महिमा हरे थी सुन प्रभु कृपा करे। प्रभु कौन में रहे से पर उपकारी। प्रभु कौन में रहे से पर उपकारी। प्रभु कौश में रहे तिन्नी सद बलहारी। हाँ ओ प्रभु कौश में रहे तिन्नी सद बलहारी। प्रभु कौश में रहे से मुख सुहावनी। ओ प्रभु कौश में रहे से मुख सुहावे। रहे से मुख सुहावे। प्रभु कौश में रहे तिन सुख बिहावे। ओ प्रभु कौश में रहे तिन सुख बिहावे। प्रभु कौश में रहे तन आत्म जीता। वागुरु प्रभु कौश में रहे तन आत्म जीता। प्रभु कौश में रहे तन निर्मल रीता। ओ प्रभु कौश में रहे तिन निर्मल रीता। ओ प्रभु कौश में रहे तिन आनंद घनेरे। प्रभु कौश में रहे तने आनंद घनेरे। हाँ प्रभु कौश में रहे बसे हर नेरे। बसे हर नेरे। प्रभु कौश में रहे बसे हर नेरे। संत कृपा ते अनदन जाग। संत कृपा ते अनदन जाग। नानक स्मरण पूरे भाग। वागु नानक स्मरण पूरे भाग। सुखमणि सुखम रत प्रभु नाम। सुखमणि सुखम रत प्रभु नाम। वागु भगत जना के मन विश्राम।
भगत जना के मन बिसराऊं, ओ सुखमणि वाह सुखमणि। श्री राम। हे प्रभु कृपा करे पंहिंजे वचन जी समझण जी समर्था बख्शे। प्रभु को सुमिर है। श्री राम। सिमर है याद, सिमर है से परोपकारी। प्रभु जे सिमरण करण वारनि मां ही परोपकार जा कार्य शुरू थींदा। श्री राम। हे ॿियो नंबर आहे। पहिरियों नंबर प्रभु को सिमर है से परोपकार। प्रभु जो जेके सिमरण कराइनि था वो पहिरें नंबर जा परोपकारी आहिनि। जीव खे नाम सां जोड़णो, इन्हीं जोड़ो दुनिया जे तख़्ते ते ॿियो कोई परोपकार कोन्हे। वो स्वयं संत थी पवंदो, वो खुद उपकार जा कार्य कंदो। श्री राम। वॾे में वॾो परोपकार संतन जो नाम सां जोड़ो। ये उन्हनि पुरुषनि जे लाइ ठीक तरह सां वज़न सां इन ॻाल्हि खे छो थो ॿुधायो वञे। छड़ो हिननि संतनि वटि भजन न थींदो आहे, छड़ो समाज नेताउनि जेके थोड़ा कर्मनिष्ठ बणिया आहिनि, थोड़ा प्रभु कृपा सां उनजे अहम मां इहो शब्द निकिरंदो आहे, हिते छड़ो संतनि वटि भजन न हलंदो आहे, माना भजन खे गौण करे छॾियूं, पर ॿिया समाजी कार्य बि हलंदा आहिनि। समाजी कार्य हर हिकु समाजी माण्हू करे सघंदो आहे, नथो करे वो अंधो आहे दुनिया में, वो आयो अजायो आहे। राम। समाज जो कमु आहे हिक ॿिए जे कमु अचणु, ॿिए जे दुख में दुखी थियणु, ॿिए जे सुख में सुखी थियणु। बसि इहो इंसान जो चोलो आहे, न त इंसान इंसान आहे, उहो पशु खां बि परे आहे। संतनि सां इहे लागू आहिनि, हे सुठा कम करणु। इन्हनि ॻाल्हियुनि सां छा वञे, सुठे कम जो तूं सुठो कमु कंदे तोखे फल मिलंदो, तोखे धन मिलंदो, तोखे सुख मिलंदो, तूं सुख चाहींदो। संत छाजो सुख चाहिनि था या स्वर्ग चाहिनि था। राम। मां इन शब्दनि खे जेॾो खुलासो कयां, हा सावधान थियो, कॾहिं बि कोई बेवकूफ़ी सां अहिड़ो अखर समाज स्टेज ते इस्तेमालु न करे, धार्मिक स्टेज ते। त सिर्फ़ु संतनि जो भजन ई आहे, पर ॿिया बि कम कंदा आहिनि। ॿिया कम ॿिए नंबर में आहिनि, गौण में आहिनि। संतनि जो मूल कमु, संतनि जी वॾे में वॾी शेवा आहे। मां तव्हांखे ॿुधायो, हरिद्वार में गोदड़ियाला धाम में भीम ते, हे भीम उन ते पॉइंट लिखियलु हो। हाणे रंग साज़ी थी वियो, वरी वो शीशा बीशा लॻी विया आहिनि। संत जी मूल शेवा कहिड़ी आहे संसार जे लाइ? ब्रह्म जे ध्यान में रही सभिनी खे ब्रह्म दृष्टि में पंहिंजे केच में रखणो। जेका संगत वेठी आहे, बस इहा संत जी वॾे में वॾी शेवा आहे। स्वामी हेमराज साहिब चिदाकाशिनी खे चयूं, चई संत जे दर्शन सां पाप नाश थियनि था। चई छो? चई संत खे कोई पापी नज़र ई नथो अचे, और संत जे दर्शन सां शांति मिली वेंदी आहे। बस कोई कामना वासना उथदी कान, पाप त पंहिंजा रहियो। राम। त इहा संतनि जी समर्थ आहे, जो पंहिंजे उन ब्रह्म जे असर में, जीअं भीलणी जो गुरु थियो जेको, तुंहिंजे 2 किलोमीटर में जेके बि हंसक जानवर आहे, उहे अची न सघंदा। राम। उहे उनजी हंसकता जी जेका स्वभाव हुयो, उहो छॾिजी वियो। एतिरो हुनजो ब्रह्म जो असर हो। मतंग ऋषि। श्री राम। मुंहिंजा प्यारा, संतनि जो वॾो कमु आहे, जन्म मरण दोहो में नाही,
जन मरण जन परोपकारी आहे, जीअ दान जीअ खे दान ॾिनो कहिड़ो, जीव खे ॾियण ॾिनो कहिड़ो, भक्ति लाइ ज्ञान ॾिनो, उनखे इस्तेमाल में आणण खे ई भक्ति चइबो। संतन में छा मिलियो? ज्ञान। श्री राम। उहो ज्ञान इस्तेमाली में अचे, मन जी इस्तेमाली में अचे, उनखे भक्ति चइबो। दिनचर्या जी भक्ति थी वञे। जीअ दान दे भक्ति लाइन, हर शयूं लाइन मिलाए, हरि सां लाइन मिलाए, इहो संतन जो कमु आहे। श्री राम। पर संतन साईं कंवरराम साहब सुहिणो सदाई न विसरे, हर वक़्तु न विसरे। सिंधी क़ौम खे कदम कदम ते साईं पल पल यादि अचे। साईं जे भजन उन प्रभु जे कीर्तन में जोड़े करके 5-5 कलाक 8-8 कलाक उनजे तन खे, उनजे मन खे, उनजे बुद्धि खे शुद्ध बुद्ध भुलाए एकाग्र वृत्ति धारण कराए। हाँ, उन्हनि मां परोपकार जा कार्य कराया, ॿियनि जे भले जा कार्य कराया। कीअं? उनजे प्यार में वस में आणे करके तंहिंखां पोइ संत झोली खणंदो। झोली में कीअं? श्री राम। ॾींदड़ जो ई भलो, वठंदड़ जो ई भलो। वठंदड़ जो भलो थियो न बाबा, झोली थी, वठंदड़ भलो, ॾींदड़ जो ई भलो, वठंदड़ जो ई भलो। पाई पैसो पंहिंजी यथाशक्ति पंहिंजी जेकी वेह दो, 100 वारो रुपयो वेह दो, 1000 वारो 10 रुपया वेह दो, लख वारो 1000 विझे, फल त बराबरि मिलंदो न। श्री राम। कंहिं नथ, कंहिं कुझु, कंहिं कुझु, कंहिं मुंडी, जंहिं बि संत जी झोल में। ओहो, एॾो परोपकार जो कार्य करायो। प्रभु के सिमरहे, परोपकार करण जी उनमें वृत्ति पैदा करियो। बाबा ॿिए जो भलो कयो, तव्हांजो भलो थिए, ॿिए जो भलो कयो। हाँ, प्रभु के सिमरहे। श्री राम। प्रभु के सिमरहे से परोपकारी। त अहिड़ा जंहिंजे प्रभु जे सिमरण करण सां, प्रभु जी यादि करण सां परोपकार, छो जे थ्योरी मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, प्रभु जे सिमरण जी पूर्ण महिमा असां कीअं सम्झूं। हिन जे हृदय में पूर्ण प्रभु जो सिमरण आहे, ॿाहिरों ॾिसण में कुझु बि न अचे। उनजे हृदय खे संतोष अची वेंदो आहे। उनजे हृदय खे छाखों? कामनान वासनाउन खां। पंहिंजी इच्छा कंहिं बि कामना न, काई बि वासना न। जिन कामनान वासनान जो पंहिंजे तरफ़ां मन करके पूर्ण त्याग थी वेंदो, प्रभु जे भरोसे उनजो जीवन थी वेंदो, जेके मुंहिंजे लिखियल आहे मिलंदो पियो। श्री राम। बेटा, उन्हनि संतोषी पुरुषनि वटि माया जी क़ीमत कथी नथी वञे, केतिरी आहे उन्हनि वटि, जंहिंखे इच्छा न आहे। एतिरो मिलियो, उहो खाईंदा त हथ ते फुल्को, बाक़ी सभु हे भंडारा, हे छा हले थो। हे प्रभु जे सिमरण वारनि जी महिमा आहे न। राम। श्री राम। संतोष अची वेंदो, उनजे हृदय में पूर्ण दया प्रगट थींदी। छा? पूर्ण दया, जंहिंखे सर्वांग चइबो आहे दया। उहो सर्वांग हर प्रकार आहे। उहो दान जा कम कंदो। दान माना ॾेवण जा, दान माना ॾेवण जा, वाणी जो ॾेवण, वक़्त जो ॾेवण, तन जो ॾेवण, मन जो ॾेवण। उहो महदूद न थी वेंदो। जाईंदो त हिकु शहर में, जाईंदो त कंहिं घर में, जाईंदो कंहिं कुल जात में, चाहे कृष्ण हुजे चाहे राम हुजे। श्री राम। पर उनजो व्यापक तरह सां उहो सॼो थी वेंदो, शेवा जो कार्य। ये थ्योरी आहिनि 4। सिमरण कयो, मन खे संतोष अचे, मन में दया प्रगट थिए, मन में दान हले, बस परोपकार, नाम, आत्म ज्ञान, ये भई थिंकिंग जुड़ियल आहिनि। श्री राम। श्री राम। श्री राम। अहिड़ा जेके प्रभु जो सिमरन कनि, जंहिंमां परोपकार थिए, उन्हनि जे मथां साफ़ चवंदा, मां सदाई बलहार वञा, मां सदाई बलहार वञा। धन असांजो साईं मखण सिंह साहिब, संत मनी सिंह, भाई साहब मनी सिंह जे अंग कटाए, उन्हीं में 13वीं गद्दी आहे। हाणे 2 करोड़ रुपए उन्होंने दिया, 2 करोड़ रुपया। नादेर साहब, पालकी साहब, चंवर साहब, छत्र साहब और खंडो कुलवंत सिंह के दरबार साहब जे पुजारी खे। श्री राम। वरी असां जेका थोड़ी तिलफुल भेटा कईसीं, तुंहिंजो वॾो सर्टिफिकेट ठाराए करे सुनारी अखरनि में मोकिलियो अथई प्यारा। धन महान पुरुष 2100 विहांव कराइणा, 2100 चइनी जातियुनि जा। पहिरियों 500 विहांव कराए, वरी 2100 विहांव कराए। धन महान पुरुष।
प्रभु जे सिमरण वारनि मथों बस मां हीअं हीअं पेर पवण लाइ झुकां पियो, संत पेरनि में पइजी वियो। अरे स्वामी जी का करे, 3 बार सां नादर सां मिलण थियो, बस मां झुकां हे करे मां झुकण छॾियो, हीअं खणी कया। अरे संत खे चरण वंदना न कयूं असां। श्री राम श्री राम। और उनजे भंडारे जी केतिरी तैयारी जो उन पासे 25,000 जे रिहाइश जी हिकु शामियानो ठहियल हो। 25,000 माण्हुनि जे रहाइण जो 40 लख माण्हू अचणा हा 13 किलोमीटर ॿाहिरि। उते संत भंडारो करायो जी भाई नेरनि 25,000 खे मिले। हिते हिकु शिवर एतिरियूं कई, पर भाई 25 जो मां हलायां ऐं रोटी 25,000 जी, रात जो 25,000 जी, हेॾो सॼो स्टार्ट कयो। पर उन कहिड़ी ख़लक पहुचे, उन भव जे करे ख़लक अॻ में पहुचणु शुरू करे वई, दर्शन करे मोड़ती पई वञे, उहो उन भव जे सदके। श्री राम। केरु ओॾे वञे, उते शहर में धन हिकिड़ो ॿियो संत उनजो करोड़ रुपया चलो ख़र्च कयईं खॾा भराए करके ऐं भंडारे हलाइण जो। अड़े 120 एटम थियनि पिया एट ए टाइम में, 250 रांधा पंहिंजा वठी आयो। नालो सिर थो वञे संत जो, श्री राम। वो भी अमृतसर का था। 100 लंगर चले हुए थे। सिख पंथ के एक कुंभ लगा हुआ था। नादिर साहब प्रभु कृपा की कि माता जी मुझे बुलाए और पूरा हफ्ता मुझे रहने को मिला। श्री राम। प्रभु को सुमिरहे तन सदबलहारी, प्रभु को सुमिरहे तन सदबलहारी, प्रभु को सुमिरहे तन आत्म जीता। ये आत्मा जी जीत आहे, आत्मा जो रूप थी। आत्मा जी जीत कहिड़ी थींदी आहे? आत्मा सां मिली विया। श्री राम। यानी आत्मा सां जुड़ियल जी कॾहिं संसार में हार न थींदी, मन उनजे मथां असर न कंदो। इहा आहे आत्मा जी जीत। प्रभु को सुमिरे से मुख सुहावे। हा प्रभु मुख सुहावे। प्रभु जी यादि वारनि जो मुख सदाई सदाई सुंदर। माण्हू दर्शन कंदा पिया शल संत बोल बोले। प्रभु को सुमिरे तिन सुख विहावे। प्रभु जे सिमरन करण वारनि मां असांखे ज्ञान उहो मिलंदो जंहिंजे हलण सां असांखे सुख मिलंदो। सुख फल आहे, बीज ज्ञान आहे। संत जे मुख मां उहे असांखे मिलंदो जंहिंजो परिणाम सुख थींदो। श्री राम। प्रभु को सुमिरहे तन आत्म जीता। प्रभु जो सिमरन करण वारा बस आत्मा ते मुंहिंजो कदम आहे, दम ते रखी कदम आशिक चढ़िया अछ ते। श्री राम। बस ख्याल खे नाम में लगाइणो, ये आत्मा ते जीता। आत्म जीता प्रभु को सुमिरहे तन निर्मल रीता। उन जी रीत जेका हलण जी थी वेंदी उहा सॼी निर्मल थी वेंदी, काथे बि अटकियल न। श्री राम। कंहिं बि ॻाल्हि में हू अटकाव न, हिकदमि विशेष उनजी प्रवृत्ति पंहिंजी थी वेंदी। निर्मल रीता, काई भास न, कोई भास न। न शेवा जी भास, न विर्त नेम जी, न जप तप जी, कंहिं जे शइ जी भास न। चित निर्मल थे, चित निर्मल थे। चित भाए न त मां कुछ करे रहियो आहियां, प्रभु सभु कराए रहियो आहे। हुनजी सॼी रीत सभु निर्मल थी वेंदी। हा बस मां विश्लेषण कयां त प्रभु को सुमिरे तन आनंद घनेरे। प्रभु को सुमिरे तन आनंद घनेरे। प्रभु जे सिमरण वारनि जे मन में सदाई आनंद। हाणे आनंद बि फल आहे त आनंद कीअं थींदो? जॾहिं शांती ईंदी। शांती कॾहिं थींदी? जॾहिं मन नाम में जुड़ंदो, मन प्रभु जे ज्ञान में हूंदो, मन एकाग्र थींदो, मन में शांती बणी रहंदी, आनंद जी अनुभूति थींदी। प्रभु जे यादि वारनि जे हृदय में सदाई, छो जो प्रभु सां जुड़ियल आहिनि, उनजे हृदय में सदाई शांती आहे। उनजे श्री राम आनंद आनंद। श्री राम श्री राम। आनंद घनेरे प्रभु को सिमरहे बसे हर नेरे। पोयों प्रशन जो रूप ॾियनि था, छो जो हरि जे निकट वसनि था। हरि असांजे हथ में नाम जे रूप में आहे न। श्री राम। पर उहो नाम जो बस नाम ही रहे, ॿाहिरों गौण रहे, ॿाहिरों काथे बि मन अटकियल न हुजे, अटकियल नाम में ॿाहिरों बस फर्ज़न जो नमूनो हले। श्री राम श्री राम। प्रभु को सुमिरहे। हा पंजम पातशाही जो हिकिड़ो शब्द बि साहिबनि में आहे। छा लिखियो अथऊं?
आशा माहे होए निरासी। आशा माहे, आशा माहे आशा तो थींदी थींदी, पर आशा पूरी थे तो राग खुशी पैदा थी वेंदी, वरी उनमें द्वेष शामिल थी वेंदो। न आशा माहे होए निरासी। आशा थी आहे, चङो थिए न थिए, हिते अटकी पई आहे, पूरी थींदी तॾहिं मां जी सघंदुमि, इन में अटकी न पए। उन जे करे अरदासां थियनि थियूं न, साईं मुंहिंजो हे थिए, साईं मुंहिंजो हे थिए। हाणे ठीकु आहे, तो इच्छा कई, थी त बि ठीकु आहे, न थी त बि ठीकु आहे। राम केतिरी केतिरी आत्महत्या असां करे रहिया आहियूं। आत्महत्या उनखे थोरी चइबो आहे, इहो इहा घुर घुर। अड़े तूं पातशाह आं, तूं घुर थो करें, इन जहिड़ो कोई हेठि किरियल माण्हू ई कोन हूंदो न पंहिंजे आत्मा जी भेण। तूं सुल्तान आं, तूं घुर करके केतिरो हेठि किरे विधी पाण खे, छा थो करे पियो? इहा आत्महत्या ॿी थींदी आहे छा? तूं पंहिंजे अस्तित्व खे केरे विधो, इहा आत्महत्या आहे। श्री राम। न प्रभु, प्रभु जहिड़े हाल में रखे, तूं प्रभु जो रूप थी वञे न, तोखे प्रभु कष्ट ॾींदो। जेके प्रभु जे हवाले थिया आहिनि उहे दुखी आहिनि। अड़े तूं सम्झण जी कोशिश नथो करे प्रभु सां जुड़ण जी। आसा माहे होए निरासी, सोजन मिलिया हर पास। वो हरि जे पास, बस तूं हरि जे पास तॾहिं आ। आसा माहे निराश। हाँ इच्छा उथदी, ठीकु आहे, थी न थी, आख़िर इच्छा संसार जे लाइ आहे। संसार जा पदार्थ संसार जीवन जे लाइ आहिनि, पर चङो ओहो वाह सदके भेटाई। मिलियो ता मिल जांस। हाँ गोडन भर कर जांस, बाहुन भर, ठुठन भर, गलन भर, छाती भर, सब। अरे मिलियो ता मिल जानो तो घोरी जान जतन सदके थे। जरूर ना है मासा मिले, मां हेडी मेहनत कई मासा खुदा न मिलियो। अरे मिलियो ता मिल जांस, जे मिलियो ठीक है, इहो नहीं ते छॾे। तू प्रभु चाहे तो सदाई मासा मिल जाए, न तो घोरी जान जतन। मां सर्जन तो हिंदू, मां तोड़े पंध कयां। श्री राम। मिलियो ता मिल जांस, जे मिलियो। श्री राम श्री राम श्री राम। बाबा इंतजार जो मुल्ह आहे संत ऐं भगवान जे। ओहो चई विधे वॾो फल नष्ट करे छॾे। बस जेको इंतजार कये, बस उहो ई परमात्मा हिकु इंतजार आहे, परमात्मा हिकु बिरह आहे, परमात्मा हिकु विछोड़ो आहे, परमात्मा हिकु इश्क आहे, परमात्मा सूर आहे। तूं तड़फ पियो, बस इहो तड़फण ई मज़ो आहे। बस मिलण में मज़ो काथे आहे? ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हा। अरे त बाक़ी ॻोल्हे छाजे लाइ? केॾी वॾी ॻाल्हि आहे, हे अची वियो न। आशा मां हुई निरासी, ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हा। त बाक़ी ॻोल्हे छाजे लाइ? आशा ई छाजे लाइ? जंहिंमें निराशा ई आहे तो आशा ई छाजे? ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हा, शाल म मिला हो त मां होतन सां बि न मिला। अरे ॻोल्हियां ॻोल्हियां ॿई भेर चयो थो। इहो कम जो रुकिजे न, छड़ो ॻोल्हे वरी चुप करे वेहा न। ॻोल्हियां ॻोल्हियां, तोखे जपे वरी जपियां। श्री राम। ॻोल्हियां ॻोल्हियां, हाँ हाँ, ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हा, शाल में मिला हो त लूण लूण मंझां लोच, रग रग मां नस नस मां। लूण लूण वार वार मां, मंझां लोच माना घुर्ज घुर्ज, लोच घुर्ज, लहे कीन लतीफ़ चए। श्री राम। ऐं अञा हिते ॿी बि चयो अथई, लूण लूण मंझां लोच मतां मिलण सां माठी थिए, मतां मिलण सां उहा जेका घुर्ज तड़फ आहे उहा माठी थिए। इन मूंखे मिले न मां तड़फां पियो। श्री राम। हा साईं गुरुदेव हिकिड़ो श्लोक चवंदा हुआ, श्री राम श्री राम श्री राम श्री राम। हा
प्रभु को सुमिरहे तिन आनंद घनेरे, आनंद घनेरे, आनंद उन्हनि जे हृदय में हूंदो। प्रभु को सुमिरहे बसे हर नेरे, बसे जेके प्रभु जे नेड़े वसदा, माना पंहिंजे ख्याल खे नाम में जोड़े रखदा, इहो प्रभु जे नेड़े हुजण। जेके प्रभु जे नेड़े थिया तो प्रभु आनंद स्वरूप आहे न, वो तो दुख काॾो ईंदो, शोक काॾो ईंदो, भव काॾो ईंदो, चिंता काॾो ईंदी। प्रभु को सुमिरहे बसे हर नेरे, और अहिड़ा संत कृपा ते अनजन जाग। इहा बस इहा संतन मां कृपा मिलदी जो ॾींहुं राति मन जागे। राम हे मन खे जगाइण लाइ, सभु मन खे जगाइण लाइ मन जागे पियो। मन हमेशा जागण जो मतिलबु आहे, जागण जो मतिलबु आहे मन ज्ञान ते हले। उहे सुताई जागन, जंहिंखे सुता चओ था, उहे सुताई जागन, निंड इबादत जन जी। जेके प्रभु जो सिमरण करके सुम्हिया, उहे प्रभु जे गोद में अची विया, वरी उथंदा त प्रभु जो सिमरण कंदा। श्री राम। प्रभु उनखे विश्राम ॾियो आहे, प्रभु उनखे अंदरों शक्ति ॾियण जे लाइ, प्रक्रिया शरीर जे हलाइण जे लाइ उहा समीप आणे करके आत्मा जे हुनखे आनंद वठाए। छो जो निंद्रा बि देवी आहे, निंद्रा देवी परमात्मा पाण आहे। श्री राम। हा, गफ़लत खे निंदियो वियो आहे। हा, सुते बाणी में साहबन सुतल छाखे चयो आहे, जंहिंजा कन निंदा था ॿुधनि, जंहिंजी मुख निंदा थो करे, जंहिंजूं अखियूं कुदृष्टि ॾिसनि थियूं, हिते सुतल आहिनि, जंहिंजा पेर कुमार्ग वञनि था, इहे सुतल आहिनि। हितां जगाइणो आहे पाण खे। राम। न मुंहिंजो कर्तव्य नाहे या ॿोली ॿोलणु, बस मुंहिंजो धर्म नाहे कंहिंसां झूठ ॿोलणु, मुंहिंजो धर्म नाहे, मुंहिंजो धर्म नाहे। बस तूं गुरमुख आहीं, तुंहिंजो धर्म नाहे, तुंहिंजो फर्ज़ नाहे इहा शइ करणु। वञी संसारी करे, तूं गुरमुख थी करके बणियो संसारी वेठा, मन जो गुलाम थी करके। न साईं असां कलयुगी माण्हू आहियूं। संत चवंदा हे छा थो करे पियो, असां साईं संसारी माण्हू आहियूं। तोखे हेॾे अची छा लाइ तो कंहिं घुरायो? मन जी गुलामी तोखे छॾे नथी। श्री राम। संत कृपा ते अनदन जाग, पर नानक सिमरन। प्रभु कृपा करे असां सभिनी जा पूरन भाग हुजनि थियनि, जो असां प्रभु जी याद में जुड़ी रहूं। सुखमनी सुख, सुखमनी हे पोई पई आहे सॼो ज्ञान जो, सदाई सुख ॾियण वारो। अमृत प्रभु नाम, अमृत प्रभु नाम, प्रभु जो नालो न नास थियण वारो आहे। भगत जनांके, भगत जनांके, भक्तन पुरुषनि जे मन में सदाई विश्राम रहंदो आहे नाम जो। प्रभु कृपा करे असां खे सदाई बणाए रखूं, सदाई बणाए रखूं। बस पिछाड़ी फिरी करके असांखे सचे साईं सतराम दास साहब जी सहायता रहे, साईं कंवरराम जी कृपा रहे, बाबा जी आशीर्वाद रहे, जेके निर्लोभ निर्मोह रही विया, ग्रस्त में रही करके प्रभु सां हेॾा जुड़िया रहिया, जंहिंजा हेॾा परोपकार जा कार्य हलनि था। श्री राम। संत कृपा ते अनदन जाग, नानक सिमरन पूरे भाव। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय, श्री राम जय राम जय जय राम। 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 राम कृष्ण भगवान की। हर हर महादेव। बोल गुरु नानक देव। सतगुरु वसन घोट की। शहंशाह पारूशाह साहिब, सतगुरु साईं खोताराम साहिब, सच्चे साईं सतराम दास साहिब की। पूजम ऋषि साईं कंवरराम, शफी शहंशाह बाबा राम साहिब। पूज मिठड़ी माता सर्व संतन महात्मा,
सर्व संतन को कहे साधो बोले।